अल्लाह अल्लाह से मौलाना अब्दुल कयूम फुल्ला जे दावत चणवारो ओ नौ सोरे फिरे सवारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून हुमुल मुमिनून हक़्क़ा जंहिंजी दिलि ठरी आहे वो सुभान अल्लाह चए जंहिंखे मज़ो थो अचे वो सुभान अल्लाह चए कुरान में मज़ो मोमिन मोमिन हेरे या वाली बार ॻाल्हि मां सुजल थी आयो आहियां विहारे विहारे मथे मानी बि न खाधी आहे आखिर में खाईंदो आहियां ॿुधो त तवजो सां चलो इससे ते फोटो न कढायो कुरान ॿुधो ओ नौजवानो यार मां तव्हांजो दुश्मन न आहियां हिन जो क़दुरु कदर कयो हिन यार जो क़दुरु कयो क़दुरु नथा कयो अॻे माण्हू ॿाहिरों अंदरों मञींदा वो ज़मानो हूंदो अंदरों कुरान पढ़ो न पोइ मोमिन चवंदा आमन्ना सदकना जेको भी कुरान में लिखियल आहे सच हलंदी 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 अलाए कहिड़ा फ़िरका थी पिया अलाए कहिड़ा फ़िरका थी पिया पोइ चवण लॻा न न कुरान चवे असां न चवंदासीं पोइ ॿाहिरों मञींदा ॿाहिरों अबा बकरी चोराइजी वई आहे अबा हे खून थियो आहे कुरान आयो असां छॾियो हाणे उहो दौर अची वियो त न अंदरों था मञनि न ॿाहिरों था मञनि आहे न आहे कुरान जी इज़त न आहे माण्हू घणा पुठी ॾेई हलिया था तव्हां कुरान ॿुधण था अचो न मौलवियुनि खे मुंहुं ॾिसण था अचो पोइ पैसा भरे वञी मौलवी जिते वेठा आहिनि ओॾे वञो न ॾिसी अचो न हिते छो था हिते छो था त पोइ इहो ॾिसणो न आहे त कुरान पढ़ण वारो केरु आहे कारो आहे भूरो आहे कीअं आहे कहिड़ी क़ौम जो आहे ॾिसणो इहो आहे त पढ़े साधो अल्लाह जो कुरान तूं मौलवियुनि जे लाइ न आयो आहे तूं अल्लाह जे कुरान लाइ सुभान अल्लाह बि चओ उस्ताद फिदा हे मुंह में हणंदो आहे वाई न के वारो माण्हू ॾिसी न सघंदो आहे माशाअल्लाह जमा त माल जो वई हलिया सुभान अल्लाह चओ अल्लाह पंज निशानियूं मोमिननि जूं अवा घणियूं याद कजाए सूरत अनफाल तई सिपारो नाओ त अनफाल सूरत जी बी आयत तई वनी बुधाए अल्लाह टपो हणी फैसलो करे छॾियो मोमिन मञींदो फरमाईंदा मा कान लिलमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल भर के भी मोमिन ऐं मोमिननि जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे उनखे मोटाइण जो हक़ न आहे ॿुधो नौसरे वारो मेरान टाउन वारो साईं मौलाना अब्दुल कयूम फुल जे दावत अचण वारो रब फरमाए पहिरीं निशानी मोमिन जी الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم सोना पर निशानी मोमिन जी आहे मोमिन जे अॻियां अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदा मोमिन जे अॻियां अल्लाह जो नालो कयो वेंदे अल्लाह अल्लाह मोमिन जी दिलि ॾकी वेंदी जंहिंजी दिलि में भउ वरी निशानी अल्लाह अल्लाह दिल ॾकी वेंदसि वारो बाती वेंदसि अरे जेको अल्लाह जो नालो ॿुधे ऐं दिल ॾकेसि त पोइ चए त मां मोमिन आहियां माण्हू अल्लाह खां ॾिजे था जागो था न कंहिंखे बि तव्हां कसम खणायो न अल्लाह जो सरड़ी अल्लाह जो कसम अरे मोबाइल खणी वरिती अथई चए अल्लाह जो कसम 10,000 होॾो वठी आयो 5,000
कसम तई पीरान पीर जो ऐ जे मारे छ कलंदर जो जे मारे छ जी माना देने के अल्लाह जो भवन है मोमिन जी परी निशानी मोमिन अल्लाह का डरजंदो बी निशानी वाइदा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना मोहम्मद करीम अल्लाह तो फरमाए मुझे दिल पर भी निशानी मोमिन जी आए जने मोमिन कुरान बुधंदो आले ईमान वधंदो तसे दिल चरई फला यकुन फी सदरिका हरज कुरान बुधी तुझे दिल दे बार न थी कुरान बुधी ईमान वधई एक निशानी या बिया वाला रब्बिहिम यतवक्कलून अल्लाह तो फरमाए मुझा सोना मोमिन हर गाल में तवक्कल अल्लाह जे मथा कंदो तवक्कल दो अल्लाह चौथी निशानी अल्लज़ीना युकीमूना अस्सलात सोना मोमिन नमाज कायम कंदो पंजी निशानी व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून फरमाए पंजी निशानी मोमिन अल्लाह जे दिन माल मा रब जे नाले ते खर्चो कंदो अल्लाह अल्लाह फरमाए उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा ओ मुझा दिल भर यही पक्का मोमिन थई अल्लाह अल्लाह सदको वञास मुंहिंजो साईं जॾहिं समाज जे अॻियां अल्लाह जो क़ुरान पियो पढ़े समाज रोअण में शुरू थी हुज़ूर खे चयई ओ मुंहिंजा साईं वधीक न पढ़जाए मुझो याद फाड़े मोहम्मद तू भी सजो तुझो अल्लाह भी सजो अबू चहल वारो तवा सब कूड़ा हो मोहम्मद अल्लाह जो सजो रसूला जादू ना है।